दोस्तों अस्सलाम वालेकुम। प्लीज़ असांजे यूट्यूब चैनल अबूबकर चैनल खे सब्सक्राइब करियो, बेल आइकन खे दबायो जीअं असांजी नई ईंदड़ वीडियो तव्हां तक पहुची सघे। जेको वीडियो पसंदि अचे पंहिंजे दोस्तनि में लाइक करो ऐं शेयर करो। कुरान के चिमड़ी पाओ, आमिना जे लाल जी गुलामी कर, या कबर बारा मिट्टी हुंदी, अंदर तुझे ला पिस्त जो बाग बणजी वेंदई। छाते वडाई कई थी सिकंदर जेड़ा बादशाह के मां दुनिया मो लडे वजा, भई हथ मुंजा कफन को बाहर कर जो, दुनिया सबक वठी वने। जडी बादशाही करण वारो कुछ न खणियो त तू असा छा खणी वेंदासे। कबर में अमल कमी दई, नमाज कमी दई, रोजो कमी दई, हज कमी दई। इन्ना अव्वला बैतियू वज़अ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन वहुदल लिल आलमीन। वञो न काबे जो हज करे अच, हिकिड़ो दफ़ो काबे जो दीदार करे अच। ये लख इते पिया हूंदई, भुलायो थी शैतान। कुदन कमन में आए, डिशन में, वीसीआर में, टीविन में कुदा कम करें तो मौत विसरी होती, कबर विसरी वही थी। कबर थी जे मां अकेला ये जो घर आए, आदम जा बचड़ा हाँ माडे साथी वचूं अच जाए। कबर में साथी ओहे कुरान सी। खबर थी चे मां अंधारी जो घर आए, माडे पति खयूं अच जाए। ओ पति नमाज थी अमल सालिया ये साथी तुझा बन वही। ॾाढो दुख वक्त थी याद रख जाए। कारो कलर मन मिट्टी जा अंधारी जो घर, हेडे माडे कंडे अखियों बट केड़ो रस्तो दुनिया वारो वतो दी। आखिरत ते नजर कर, एडी अंधारी कबर जी आ। 29 जे रात जी ऊंदे में भी एडी अंधारी ना है। कबर जी ॾाढी अंधारी दुखी आ। इते का बती न ईंदी, इते बती ईंदी त अमल में कुरान वारी बती ईंदई। छो छो कबर पंहिंजो बाह जो तनूर बणाए। जानी न बनजो, शराबी न बनजो, जुआरी न बनजो, मुशरिक न बनजो। हाँ हाँ हर वक्त मौत खे याद कर, एक मौत खे याद कर, बियो रब जे ज़ात जो जिक्र कर। सुलेमान अलैहिस्सलाम जो वज़ीर आ, भरसां अची वेठो। हेॾो इज़राइल भी आयो, घूर करे तके थो सुलेमान नबीअ जे वज़ीर ॾे। वेठो तो निहारेस। जॾहिं हे वयो सुलेमान नबी के चई, छो त हो नबी भी हो, बादशाह भी हो, हवा भी ताबे, पखी भी ताबे, जिन्न भी ताबे। वाह मुंहिंजा रब, नबी भी बणायईस, क्यों बादशाह भी बणायईस, उन जी मर्ज़ी। जॾहिं हो वयो सुलेमान नबी के चई, हो केर हो? चई हो इज़राइल। जे अड़ाओ पियो माडे तके, हाने मां तख्त ते विया, तू हवा के हुकुम कर मांखे खणे। हिन खे जो खई ओड़ीअ जाइ ते वञी, जाते हिन जी मर्ज़ी थी उते वञी लाथईंस। 2 ॾींहंनि खां पोइ आयो जे उहो सुलेमान नबीअ ॾे। पुछा केस, ॾे ख़बर, ॾे हवाल। अॻे दफ़े न मुंहिंजे वज़ीर ॾे पियो निहारे। हो पियो चए त अलाए छा ॻाल्हि आहे, ॿुधाए त सयूं। चइसि इन जो मौत फलानी जाइ ते लिखियल हो। मां तकियां पियो, वेठो हिते आ, मौत उते लिखियल अथसि। मां उते पुगुम, हे अञा उते पुगो मसदम परवाज़ कयो मांस। लोहन कोटनि में लिखे त बि मौत न छॾींदी। कुरान थो चए फी बुरूज मुशय्यदा। वजीर न रहा, न रहा नवाब, न रहा मीर, न रहा पीर, न रहा सिद्दीक जेड़ो जवान दुनिया में न रहो, सोने उमर जेड़ो जवान दुनिया में न रहो। अज भी मुझे मोहम्मद सां गॾु रोज़े में बई जवान भाकुर बाजियूं बिया थी, जाते रात ॾींहुं रब जी रहमत वसे ई वसे थी। सिद्दीक जेको कुरान पढ़दो हो, जंहिंजो कुरान ॿुधी चओ काफ़िर मुसलमान थिया। उमर उहो जवान जंहिं काबे जो दरवाज़ो खोलियो हो, अॼु बि मुंहिंजे नबीअ सां गॾु सुतो पियो थी। तंहिंजी माना का हस्ती ॾे न रहंदी, रहंदी त चओ अल्लाह जी ज़ात रहंदी। वयबका वजहु रब्बिक
ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। छाते वॾाई कई थी, हिते रहण काथे आयो आहीं, महिमान करे मुको थमाए, मौत जे मंज़र जे नज़र कर, उहो वक्त याद कर, अज़ीज़ करीब बीठा हूंदई, मथो मारू अची मौत जा बीह रहंदई, मिंट जी मोहलत न मिलंदई, जेकी करणो थी हाणे करे वठ। अचो जे कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए थो साफ लफ्ज़न में, फयकूल रब्बि लौला अख़रतनी इला अजलिन करीब। वाह कुरान तुझा लफ्ज़, जड़ी मौत जा मारू आया, वेझो मौत मथो आई, पो मोहलत कान मिलंदई, जेकी करणो थी हाणे करे वठ। इन टिन मंज़िलनि ते नज़र कर। पहिरियों मंज़िल संखे चाणी सकरात थी, ॿी मंज़िल क़बर थी, टी मंज़िल पुलसरात थी। हाँ हाँ, जे सकरात को बचणो थी तो अल्लाह जो ज़िक्र घणो कंदो कर। हाँ हाँ, कुरान जी तिलावत कंदो कर। ॾाढी ॾुखी सकरात लॻंदी आहे, 8-8 ॾींहं, 15-15 ॾींहं, महीननि जा महीना माण्हू पिया हूंदा आहिनि हिक जाइ ते, केरु ॻाल्हाए हुन सां बेपरवाह आहे, हुन खां को पुछा करण वारो ई कोन्हे। सकरात ते नज़र कर। ऐं ॿिए नंबर में कबर ॾे नज़र कर। ॾाढी कबर ॾुखी थी, अकेलाईअ जो घर थी। हाँ हाँ, उहा हालत यादि कर मरी वञण खां पोइ। हाँ, हे अमीर, हे नवाब, हे कामोरो, हे भोतार, हे मीर, कॾहिं पेजारनि ते घुमंदो हो, कॾहिं कारनि ते घुमंदो हो, अॼु जवानू पट ते पियो थी, कॾहिं पाण ॻाल्हाईंदो, अॼु वात ते पटियूं रखियूं पयूं थी। उहो वक़्तु यादि कर, कननि में कपां पई आहे, अखियुनि ते कपां पई आहे, नक में कपां पई आहे। जेको पाण हथ चोरींदो हो, अॼु चोरण खां बंदि ॿिया था गुस्ल ॾे वारींदा वथनी। हाँ हाँ, जेको पाण ॻाल्हाईंदो हो, अॼु वात बंदि लॻो पियो आहे। जेको पाण गुस्ल कंदो हो, अॼु पट ते सुमारे ॿिया था गुस्ल कराइनि। याद रख जाए, वो वक्त तोते भी ईंदो, माते भी ईंदो। इहा मरण जी घड़ी मथों अचणी आहे, पर खुदा करे दीनदार थी मरूं। हाँ, मरी वञण खां पोइ गुस्ल ॾे वारे कफन जा कपड़ा अनसुबल ढकाईंदई। इन जे करे अनसुबल कफन जा कपड़ा ढकायोसि, जीअं पेनूअ जे सूरत में मां वटि अचे त मां रब जे ज़ात खे रहम अची वञे त मां लेखो ई न कयांसि। वाह खुदा तुझी तारीफ़। हाणे वारस दफन करे मोटी वेंदई, उहो वक़्तु यादि कर। इते कुरान कमी ईंदी, निमाज़ कमी ईंदई, ज़िक्र कमी ईंदी, सखावत कमी ईंदई। बेज़ावी शरीफ़ तफ़सीर आहे कुरान पाक जो। हिकिड़ो ॾाढो गुनाहगार शख्स हो, तमामु गुनाहगार हो। उनजे कबर में अज़ाब पियो थिए, अज़ाब पियो थिए। हुनजे घर वारी पोयूं हमल वारी हुई। इन वसियत कही तो मां मरी वञा, मुझे बच्चो पोयों जमे, इन मुझे बच्चे के पढ़ाई जो, कुरान पढ़ाई जो। खुदा जी कुदरत हो, मरी हो। हुन जे पोयों घर वारीअ खे बच्चो ॼमियो, थोरो वॾो थियो आहे। मामा चाचा उस्ताद वटि वठी वियसि। उस्ताद वटि आयो, उस्ताद थो चएसि, चओ पुट बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम। छोकरो जॾहिं इन लफ़्ज़नि ते आयो, हिन गुनाहगार थे कबर में अज़ाब पियो थिए, बेहोश लॻो पियो। जॾहिं हिन जे बच्चे इहे लफ़्ज़ पढ़िया, रहमान रहीम वारा, रब जे ज़ात जे रहमत खे जलाल अची वियो। रब मलाकनि खे थो चए, हिन जे कबर तो अज़ाब हटाए छॾियोसि। बेहोशीअ मां होश अची वियो अथसि। हिते मलाकनि सां थो ॻाल्हाए, ॾियो त ख़बर, अॻ में अज़ाब पियो थिए, मां बेहोश हुअमि, हाणे होश आयो आहे। छा ॻाल्हि आहे, जे दुनिया